अस्सलाम वालेकुम नाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी वॾी अपडेट दोस्तों सां शेयर कंदासीं। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। इन्हनि में तव्हां ॾिसंदो दोस्तों ककर जी भेण गुलपरी खे वठी करे हितां निकिरी वेंदी, ॿई ॼणियूं मुंहुं ॾेई वेंदियूं। अहिड़े हिसाब सां इन्हनि जे लाइ ककर वारनि जे लाइ अञा मुसीबत थी वेंदी। अली ख़ान खे थी सघे दोस्तों राज़न ॿारनि खां जेको आहे मुराद या सोडल घणो कर छॾण में कामयाबु थी वेंदा। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। इन्हनि में तव्हां इहो बि ॾिसंदो दोस्तों हाणे मंसूर खान जेको आहे न ज़मानत ते नेठि छुटी ईंदो, फ़िलहालु जेल क़ैद में ई रहंदो। शाहनवाज़ खान उन खे क़ाबू करण जे लाइ अञा उनजे मथां ॿिया इल्ज़ाम हणाईंदो, ॿिया केस हणाईंदो, जीअं इहो ॿाहिरि अचे न, जे इहो ॿाहिरि अची वियो त मूंखे कोन छॾींदो। ऐं उन्हनि जी इहा भरपूर कोशिशि हूंदी शाहनवाज़ खान जी। सोडल पंहिंजे पीउ माउ सां मिलणु वेंदो आहे, सलार सां गॾु उनजे मथां हमिलो थींदो आहे ऐं सलार ऐं उहो उतां निकिरी वेंदा आहिनि बाद में। इहे अचण वारी एपिसोड में तव्हां ॾिसंदो। ऐं तव्हां इहो बि ॾिसंदो त राज़न हाणे कसम खणंदो, चवंदो जेका बि मिठण खे मारण में जंहिंजा हथ हुया उन्हनि खे मां कोन छॾींदुसि, भली कहिड़ो बि हुजे, मंसूर खान, मुराद या कोई ॿियो या शाहनवाज़ खान। लेकिन उनजो सॼो शक मुराद ऐं मंसूर खान ते आहे त इन्हनि कयो आहे, प्लैनिंग करे मारियो आहे। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा हिन नंढे वीडियो खे, ऐं वॾी अपडेट खे ॿुधी करे दोस्तनि ताईं बि मोकिलींदा ऐं बेल आइकन खे हाल ते करे छॾींदा, सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।